साचो सतराम। पांच साहब परम प्यारे दर्शन लाल अमृत गथाड़ी परिवार एसएसपी शिवा मंदालय संगत के प्यार से रचाया अज इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थे। सो अड़ी प्यार भरी घड़ी में कुछ पंचायत औरंगाबाद एसएसडी मंडल नथाड़ी परिवार ए सभी भावरन भेनरुन ए सजी संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाएं असा जॾहिं बि कंहिं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे उन्हीं मालिक सां मिलणु, उन्हीं प्रभु खे पाइण ऐं उन्हीं मालिक सां मिलण जी चाहत न सिर्फ असा इंसानन के पर संसार में रहंदड़ हर जीव के रहंदी आहे। हर एक जीव उन्हीं ॾांहुं निहारींदो आहे, पर समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां कॾहिं कॾहिं भुलिजी करे सुख में भुलिजी वेंदा आहियूं, पर दुख में वरी भी उन्हीं तरफ़ ॾिसंदा आहियूं। तंहिंजे करे असांजी चाहत त हमेशा उन्हीं तरफ़ ही रहंदी आहे। छाकाणि त इहो कुदरत जो कानून आहे त जेको जितां आयो उन्हीं पंहिंजी असलियत खे कॾहिं बि भुलाईंदो न। जेकॾहिं असां पाणी बाहि कंहिंखे बि ॾिसंदासीं उहे बि कॾहिं पंहिंजे मालिक खे भुलाईंदा न आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो दीप आहे, हिकिड़ो शोलो आहे त पोइ उहो हमेशह मथां ई तरफ़ वेंदो आहे, छाकाणि त उहो सूरज जो अंश आहे ऐं सूरज खे ई पंहिंजो निशान समझंदा आहिनि। मूंखे सूरज ताईं पहुचणो आहे। पाणी आहे हमेशह हेठां ई तरफ़ हली पवंदो, छाकाणि तूं समुंड खां आयो आहे ऐं समुंड तरफ़ ई वधंदो रहंदो। जेसि ताईं उनखे समुंड न मिलंदो एसि ताईं सकून सां न त शोलो वहींदो ऐं न वरी पाणी वहण पंहिंजो बंदि कंदो। त साॻे नमूने असां जीव जेके आहियूं असांजी आत्मा उन परमात्मा खां आई आहे। तंहिंजे करे असां हमेशह उन तरफ़ हलणु शुरू कंदा आहियूं। हमेशह असांजी चाहत हूंदी आहे त उन तरफ़ वधो। पोइ बेशक असां उनखे मञूं या मञूं, उनमें विश्वास रखूं या न रखूं,
लेकिन उनका जुदा कदे थी न सघंदा, उन्हीं का परे असां कदे रही न सघंदा। असांजो पंधु उन शोले या पानी वांगुरु उन मालिक तरफ़ हलंदो ई रहंदो आहे। इन करे जेकॾहिं असां उन खे मञीदा आहियूं, उन में विश्वास रखंदा आहियूं, त चाहत हूंदी आहे उहो मिले। ऐं जेकॾहिं विश्वास न रखंदा आहियूं त पोइ बि अगरि कोई चवे, चवंदा जेकॾहिं आहे तूं मूंखे ॾेखार। पर हिकिड़ी ग़लती असां ॿिन्ही खां आम थींदी आहे, विश्वास रखण वारनि मां बि, विश्वास न रखण वारनि मां बि। रखण वारा कॾहिं असां सिर्फ़ु मञे करे वेही रहंदा आहियूं त उहो आहे, ऐं सिर्फ़ु मञे करे वेहण करे असां उन तरफ़ वधंदा न आहियूं, असां रहिजी वेंदा आहियूं। ऐं कॾहिं असां चवंदा आहियूं त न आहे ऐं न सम्झी करे वेही रहंदा आहियूं। इन करे हा ऐं न में असां हक़ीक़त में ॿई उन मालिक खां परे रहंदा आहियूं। पर जेकॾहिं असां में थोरी पाण में चेंज हुजे, जो अगरि आहे त किथे आहे, कीअं आहे, असां उन तरफ़ कीअं वधूं, उन तरफ़ थोरो कदम वधायूं, असां उन मालिक ताईं पहुची वेंदासीं। ऐं न चवण वारा भई उहो आहे या न आहे, उन तरफ़ खोज कनि त ॿई पहुची वेंदासीं। पर न पहुचण जी हालत तक़रीबन ॿिन्हिनि जी साॻी हूंदी आहे। छाकाणि असां सिर्फ़ु मञे करे वेही रहंदा आहियूं ऐं न मञे करे वेही रहंदा। तंहिंजे करे इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि ॾे जॾहिं बि वेंदा आहियूं, असांखे सम्झायो वेंदो आहे तो विश्वास ऐं श्रद्धा जो पंथ हुजे, यकीन ऐं आस्था जो मार्ग हुजे। विश्वास ऐं श्रद्धा जो मक़सदु हूंदो आहे त भई जिते पंहिंजी सोच ऐं समझ छॾे करे उन तरफ़ अॻिते वधंदा। छाकाणि जेकॾहिं पंहिंजी सोच सां हलंदासीं पोइ त अॻु में ई रहियल आहियूं। पोइ असांजी हालत ईअं हूंदी आहे जीअं हिकिड़ो संत हिकिड़े शहर में वियो, उते हिकिड़ो सत्संग वेंदो थींदो, सभु मिली करे वियासीं, हलो असांखे कुझु। तो संत आयो, तो संत पुछनि सभिनी खां शहर खां, छा पुछणु चाहियो था, छा उन चयोसीं असांखे ब्रह्म लाइ, ईश्वर लाइ कुझु ॿुधाए। संत चयो था ईश्वर आहे? सभिनी चयो बिल्कुलु आहे। तो संत प्रोग्राम पूरो करे उथियो, पुछूं से कुझु चओ सही, जेके तव्हां सभु चओ था आहे, तव्हां ॾिठो आहे त बाक़ी मां चवां, तव्हांजो पंहिंजो त ॾिठल आहे, इन करे तव्हां चओ था सभु आहे। ॻाल्हि पूरी थी वई। सुभाणे खे वरी संत खे वठी आयासीं, हलो कुझु चओ। संत आयो, पुछूंसि, चए भला छा चाहियो था? चयोसीं साॻियो ईश्वर। उनजे लाइ कुझु चओ। चए पोइ ईश्वर आहे? हाणे सभु सलाह करे न ई करणी आहे। सभिनी चयो बिल्कुलु न आहे। संत वरी उथे पुछो हाणे कुझु चओ। चए जेको आहे ई न तुंहिंजे लाइ मां छा चवां।
तंहिंजे करे हक़ीक़त में इहा हालत तक़रीबन असां सभिनी जी हूंदी आहे। पर हक़ीक़त में असां हिकिड़ा मञे करे वेही रहंदा आहियूं ऐं ॿिया न मञे करे वेही रहंदा आहियूं। पर असांजो अंदर कॾहिं बि उनखां परे न थींदो। जीअं शोलो सिज खां परे न थींदो आहे, पाणी जी बूंद समुंड खां परे न थींदी आहे, साॻे नमूने असांजी आत्मा करे परमात्मा खे न भुलाईंदी आहे। असां जेके हुजूं, जीअं हुजूं, जेकॾहिं असां कॾहिं सुख में भुलिजी बि वञूं त दुख में वरी बि उहो यादि ईंदो आहे। जे काफ़ी साल थिया मां न्यूज़ हलनि पियूं BBC ते, काफ़ी साल मैक्सिको में किथे ज़लज़लो आयो, भूकंप आयो उन वक़्तु, अॼु तक़रीबन 35 साल अॻु जी ॻाल्हि हूंदी। त जॾहिं पहिरियों ज़लज़ले जो झटको आयो त उन वक़्तु तमामु घणो नुक़सानु थियो। ऐं जॾहिं बि भूकंप ईंदो आहे त पहिरियों जेको झटको ईंदो आहे उनजो पतो कोन्हे पवंदो, पर पोइ पतो पवंदो आहे त हाणे ॿियो झटको कंहिं महिल अचण वारो आहे, टियों कंहिं महिल ईंदो, रिएक्टर स्केल पोइ पतो पवंदो आहे। पहिरें में त काफ़ी नुक़सानु थियो, केतिरा माण्हू मुआ, ज़ख़्मी थिया, कुझु बि थियो। पर जंहिं महिल उन्हनि अनाउंस कई त हाणे ॿियो झटको अचण वारो आहे, तो BBC जो नुमाइंदो चवे पियो, चए उहे शख़्स मां अखियुनि सां ॾिसां पियो जेके ईश्वर खे बिल्कुलु मञीदा ई न, चौक ते बीह करे हुन सां ॻाल्हाईंदा, पंहिंजो पाण चवंदा त आहे केरु, किथे आहे, उन्हनि खे मां सुम्ही सुम्ही दंडवत प्रणाम कंदे सजदा कंदे ॾिठो, मालिक रहमत कर, आसीस कर। तंहिंजे करे असां दुख में उनखे यादि कंदा आहियूं, पर कॾहिं सुख में भुलिजी वेंदा। पर जेकॾहिं असांजो सुख में उन सां वास्तो रहे त पोइ असांखे दुख शायदि कॾहिं न अचे। ऐं इंसान त छा हर हिकु जीव जेको जितां आयो आहे उहो ओड़ो त थियणु चाहींदो आहे। शेर आहे, उहो शेर थियणु चाहींदो, हाथी हाथी थियणु चाहींदो आहे, शेर जो कमु न कंदो, कुतो कुतो थियणु चाहींदो आहे, नांग नांग थियणु चाहींदो आहे। न त शेर हाथी थींदो, न हाथी कुतो थींदो, न कुतो ॿिलो थींदो, न ॿिलो को पखी थींदो। जेका जंहिंजी नेचर आहे उहो ओड़ो ई रहंदो। ऐं असां इंसान बि जेके ई आहियूं, हक़ीक़त में असां बि इंसान रहंदा आहियूं। असां जेको आत्मा में यकीन रखंदा आहियूं, इन करे जीअं शेर शेर जो ई कमु कंदो, शेर छॾे करे हाथी जो कमु न कंदो, शेर जो बच्चो कोई बि हुजे, हाथी जो बच्चो हाथी जो कमु कंदो, कोई कुते जो कमु न कंदो, गिदड़ जो बच्चो गिदड़ जो कमु कंदो, कोई कांग जो कोन कंदो। त जेको जंहिंजो बच्चो आहे उहो उन जो ई कमु कंदो। तंहिंजे करे असां सभु इंसान बि जेके ई आहियूं, असां बि त जंहिं मालिक खां आया आहियूं ओड़ा त थियणु चाहींदा आहियूं। असां मुंहिंजो केरु इंसान आहे जेको कुझु घटि थियणु चाहे। असां इंसान जो वास्तो उन मालिक सां, उन ईश्वर सां हूंदो आहे। इन करे सत्संग में उनमें असां उन मालिक ते न ॿधंदा आहियूं। ऐं मालिक त असां इन करे ॿधंदा आहियूं छाकाणि त हक़ीक़त में जीअं शेर जो बच्चो शेर थियणु चाहींदो आहे, कुते जो बच्चो कुतो थियणु चाहींदो आहे, साॻे नमूने असां इंसान भॻवान जा थी करे भॻवान थियणु चाहींदा आहियूं। असांजी चाहत हूंदी आहे त असां उहा भाग वारा थियूं। असां जेके बि आहियूं कॾहिं ॾिसंदासीं, असां सभिनी जी
हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे। त मां पाण चङो हुजां, मुंहिंजो घर परिवार बहितर हुजे, मुंहिंजी उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ सभु कुझु बहितर हुजे, असांजे घर माहौल जो शान उहो एतिरो बहितर हुजे जेको हर को उन जा गुण ॻाए, हर जॻह ते असांजी नेकी हुजे। थोरी बि गिला असां पंहिंजे या घर जी ॿुधी न सघंदा आहियूं। असांजी तमन्ना हूंदी आहे त असांजे घर में मान हुजे, मर्यादा हुजे, वॾनि जे लाइ इज़त हुजे, नंढनि जे लाइ प्यार हुजे, हिकिड़ो मोहबत वारो माहौल हुजे, हर हिकु पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ पूरा करे। असां सभु इंसान पंहिंजे घर जे लाइ केतिरा हिकिड़ा सपना सजाईंदा, केतिरा अंदर में ख़्याल पचाईंदा आहियूं पंहिंजे घर जे लाइ, ॿारनि जे लाइ, कंहिंजे लाइ केतिरा सपना सजाए सजाए असां पंहिंजो जीवन बणाईंदा। ऐं हमेशह उन सपननि सजाइण जो ई कारण हूंदो आहे जो असां जॾहिं बि शादी कंदा आहियूं त उन वक़्तु दूल दरमुमा शरनाइयूं, रोशनियूं, नाच, ख़ुशी, पूजा पाठ सभु कुझु त कंदा आहियूं। असां हर शादी ॾाढी ख़ुशी सां कंदा आहियूं, शादमाने सां कंदा आहियूं, लेकिन अॼु ताईं घणा माण्हू हूंदा आहिनि जेके शादी में ख़ुशि हूंदा आहिनि। शादी थियण खां बाद कंहिंखे शिकायत खां सवाइ ॿियो कुझु करे मिलियो आहे? शादी थियण खां बाद हर को शिकायत कंदो आहे, लेकिन थियण खां अॻु सभु केतिरी खोपड़ी घुमाईंदा आहिनि, केतिरी सोच हलंदी आहे। तंहिंजे करे हक़ीक़त थींदो ई इन करे आहे छाकाणि त शादी खां अॻु में असां सपना सजाइण शुरू कंदा आहियूं। थी मुंहिंजो घर हूंदो, परिवार हूंदो, मिट हूंदा, दोस्त हूंदा, साथी हूंदा, असांजो प्यारु हूंदो, असां वॾनि जी शेवा कंदासीं, ॿारनि जी परवरिश कंदासीं, असांजे घर जी इज़त माण्हू जी असां मिली करे घर खे एतिरो सुहानो बणाईंदासीं, एतिरो सजाईंदासीं जो असांजे घर जो नालो हूंदो। हक़ीक़त में असांजा केतिरा केतिरा सपना, केतिरियूं केतिरियूं सोचूं हलंदियूं। शादी में असां उन पंहिंजे सोचुनि खे साकार थींदो ॾिसंदा, उनखे साकार थियण जी उमेद में हक़ीक़त में असां इहो सभु कुझु कंदा। ऐं असां इंसान कॾहिं बि उन खां नाउमीद बि न थींदा। इन करे जहिड़ी बि शादी हुजे, जीअं बि हुजे, लेकिन उन सां ख़ुशी ज़रूरु कंदा, छाकाणि त असां पंहिंजी उमेद छॾी न आहे। छाकाणि त असां सभु पंहिंजे घर परिवार माहौल खे मान, मर्यादा, इज़त, शान, मान वारो ॾिसणु चाहींदा आहियूं। असां पंहिंजे घर जो थोरो बि टकराव बर्दाश्त न कंदा आहियूं। जेको असां थोरो बि टकराव बर्दाश्त न कंदा आहियूं, मान ऐं मर्यादा वारो ॾिसणु चाहींदा आहियूं, हक़ीक़त में इहा हक़ीक़त जेका आहे उहा ई त असांखे परमात्मा जी यादि ॾियारींदी आहे, उहा ई त उन ईश्वर जी यादि ॾियारींदी आहे। उहा सोच ई असांखे हक़ीक़त में भगवान ऐं भॻवान बणाइणु सेखारींदी आहे। छाकाणि त असां सभु जेका आया आहियूं ओड़ा थियणु चाहींदा आहियूं। उन परमात्मा जो कहिड़ो गुण आहे? सॼो ब्रह्मांड उन त पैदा कयो आहे। सिज, चंड, तारा, कतियूं, ग्रह, उपग्रह, समुंड, जेको ई कुझु आहे सभु उनजो त पैदा थियल आहे। ऐं जेके पैदा थियल आहिनि उहे सभु पंहिंजे पंहिंजे सर्किल, पंहिंजे पंहिंजे महवर ते फिरी रहिया आहिनि, घुमी रहिया आहिनि। कोई हिक ॿिए सां टकराए रहियो आहे,
कॾहिं सिॼ चंड सां टकरायो आहे, धरती सां, कंहिं ग्रह सां टकराई आहे, समुंड कंहिं ॿिए सां टकरायो आहे। जेको जेको जंहिंजो सर्किल आहे, जेको जेको जंहिंजो दाइरो आहे, हर हिकु पंहिंजे दायरे में, सर्किल में घुमी रहियो आहे। न त कोई कंहिंसां टकराए रहियो आहे, न को कंहिंसां विढ़ी रहियो आहे, हर हिकु पंहिंजे पंहिंजे दायरे में हली रहियो आहे। ऐं जेके जेके पंहिंजे सर्किल में, दायरे में हलंदा पिया आहिनि, सभु पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजी ॿोली में जेको जंहिंजो कुझु आहे लहजो, उन हवाले सां उन परमात्मा जा गुण ॻाई रहिया आहिनि, उनखे ॻाईंदा रहिया आहिनि। जेको जंहिंजो अंदाज़ आहे, हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां त उनजी तारीफ़ कंदो रहंदो आहे। तंहिंजे करे पूरी प्रकृति छा, पूरो संसार, पूरो ब्रह्मांड जेको बि आहे, उहो सभिनी खे हलाए रहियो आहे। हर हिकु पंहिंजे पंहिंजे दायरे ते हली रहियो आहे। कोई कंहिंसां टकराए न रहियो, कोई कंहिंसां विढ़ी न रहियो, ऐं हर को पंहिंजा पंहिंजा कम पूरा करे थो। ऐं सभु पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां उनखे यादि कनि था, उनजा गुण ॻाइनि था, उनजी तारीफ़ कनि था। ऐं जेको उहो आहे हक़ीक़त में ओड़ा त असां थियणु चाहींदा, जेको उहो ई आहे। परमात्मा खे पंहिंजो पूरो ब्रह्मांड आहे, लेकिन असां संसार में जेके आया आहियूं, असांखे उन पूरे ब्रह्मांड जे रूप में पंहिंजो घर मिलियो। उहे जेके गिरह गोचर जेके बि आहिनि, उन जी जॻह ते असांखे पंहिंजो परिवार मिलियो, रिश्ता नाता मिलिया। त जीअं उहे जेके बि सिज चंड तारा कथियूं धरती समुंड जेके बि आहिनि, जे सभु पंहिंजे पंहिंजे सर्किल ते, पंहिंजे पंहिंजे महवर ते फिरी रहिया आहिनि, कोई टकराए न रहियो। साॻे नमूने असांजी चाहत हूंदी आहे, भॻवान त असां इंसान हूं, उनजी औलादूं, जेकॾहिं उनजी पूरी सृष्टि पंहिंजे महवर ते, सर्किल ते हले थी, त असांजो घर बि पूरी सृष्टि वांगुरु पंहिंजे पंहिंजे सर्किल ते हलणु खपे। उनमें बि मान मर्यादा ईअं हुअणु खपे जिते कंहिं में कंहिंजो टकराव न हूंदो। छाकाणि त असांखे पतो आहे त जेकॾहिं उनमें जो कोई बि टकरायो त सृष्टि नाश थींदी, ऐं असांखे पतो आहे घर में कुझु बि टकराव थियो त असांजो घर चिकनाचूर थी वेंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे घर में सदाई मान मर्यादा इज़त शान वारो माहौल ॾिसणु चाहींदा। असां उन ब्रह्मांड वांगुरु पंहिंजे घर खे ॾिसंदा आहियूं। थोरी बि असांजे घर में मान मर्यादा हेॾे होॾे थी, असां बर्दाश्त न करे सघंदा। किथे नंढिया थोरो वॾनि जी इज़त न कनि, वॾा थोरो ॿारनि खे तवजा न ॾियनि, थोरो ग़लति आदत पवे त असां सभु परेशान थी वेंदा आहियूं। असांखे चङो थोरे लॻंदो आहे। सर्किल खां कोई थोरो हेॾे होॾे थिए, असांजा पूरा घर जा भाती हुजूं, असांजो हिकिड़ो मेंबर हुजे, उनजा कदम कंहिं ग़लति पासे वञनि, कोई ग़लति आदत हुजे, ॾिसंदासीं हिकु थोरे असां सभु हिली वेंदा आहियूं जेके बि आहिनि। तंहिंजे करे असांखे पंहिंजो घर ऐं परिवार उन परमात्मा जे ब्रह्मांड वांगुरु मिलियो। भई जेकॾहिं असां उन सर्किल ते पूरा उतरंदा आहियूं त पोइ उहा असांजी चाहत ज़रूरु हूंदी आहे त असां अहिड़ा थियूं। असांजो कोई बि हिकु घर जो माण्हू अहिड़ो न हूंदो आहे जेको पंहिंजो घर विञाए चाहे। असां कंहिं अहिड़े माण्हू खे ॾिसंदासीं जेको बिल्कुलु निपच हुजे, आलसी हुजे, कंहिं कम जो न हुजे, ॾींहुं राति छड़ो सुम्हियो पियो रहे, कंहिं कम जो न हुजे, बिल्कुलु आलसी, असां बिल्कुलु कम जो ई न सम्झूं। पर जेकॾहिं अहिड़े माण्हू जे कॾहिं असां दिमाग़ खे पढ़ंदासीं, उनजे दिमाग़ में सदाई हलंदो रहंदो आहे त मां अहिड़ो हुजां, एतिरो कमायां, एतिरो गॾु कयां, अहिड़े नमूने हलां, मां पूरे घर खे खाराइण वारो बणिजां, सॼे घर खे ठाहिण वारो बणिजां। हिकिड़े बिल्कुलु आलसी ऐं निपच माण्हू जी खोपड़ी में अहिड़ी घुमंदी आहे त मां सभिनी खे बणाइण वारो बणिजी वञा। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे सदाई मान मर्यादा इज़त वारो ॾिसणु चाहींदा।
ऐं जेको मान मर्यादा ॾिसण वारो चाहींदा आहियूं, असां थोरी बि पंहिंजे घर जी गिला न ॿुधी सघंदा आहियूं। असांजी चाहत हूंदी आहे त उथी वेठी दोस्ती रिश्ता नाता सभु असांजा ॾाढा सुठा हुजनि, जीअं असांजे घर जो शान मान हुजे। उहा चाहत इन करे हूंदी आहे, जीअं परमात्मा जो पूरो ब्रह्मांड हूंदो आहे, असांजो घर हूंदो आहे। जीअं सभु मिली करे परमात्मा जो गुण गान कंदा रहनि, पूरी सृष्टि जो कीअं रचना कई आहे, कीअं हलायो, हर को तारीफ़ कंदो आहे। त साॻिए नमूने असां चाहींदा आहियूं असांजे घर जी तारीफ़ हुजे, हर को वाह वाह करे कुझु बहितर थिए। तंहिंजे करे असां इंसान थियणु ओढ़ाई चाहींदा आहियूं जहिड़ो भॻवानु आहे, पर उन जे लाइ असांखे सिर्फ़ु थोरो उन तरफ़ कदम वधाइणो पवंदो। आम तौरु जेको असां न पहुचंदा आहियूं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, छाकाणि त या त असां छड़ो मने करे वेही रहंदा आहियूं या न करे वेही रहंदा आहियूं, इन खां सवाइ असां कुझु बि न कंदा आहियूं। जेकॾहिं असां मञींदा आहियूं तॾहिं बि असांखे खोज करणी पवंदी, जेकॾहिं न मञींदा आहियूं तॾहिं बि ॾिसणो पवंदो। जंहिं ॾींहुं असां उन तरफ़ कदम वधायोसीं उन ॾींहुं असां वधंदा हलंदासीं। ऐं असां इंसाननि ऐं उन्हनि संतनि में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो आहे, छाकाणि त उहे पंहिंजो कदम वधाईंदा आहिनि, उहे उन तरफ़ हलंदा आहिनि, उन ताईं पहुचंदा आहिनि। ऐं उनखे पहुचण जे लाइ असांखे सभु कुझु पहिरियों पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो आहे। जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिठोसीं उन ॾींहुं असां ॿिए खे ॾिसी सघंदासीं। जंहिं ॾींहुं ॿिए खे ॾिठोसीं उन ॾींहुं मालिक खे ॾिसी सघंदासीं। इन करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे लाइ चयो वेंदो आहे त उहे हर हिक खे साॻे अख सां ॾिसंदा आहिनि, हर हिक खे साॻियो मालिक जी रचना सम्झंदा आहिनि। जेको चवंदा आहिनि शींहं में बि साॻियो, हाथी में बि साॻियो, कुते में बि साॻियो, ॿिले में बि साॻियो, तो में बि साॻियो, मूं में बि साॻियो। जेको उन जे लाइ चयो वेंदो आहे इन्हनि संतनि या महात्माउनि जे लाइ, इन जो मक़सदु इहो कोन्हे हूंदो कोई शेर खे शेर कोन्हे सम्झंदा, हाथी खे हाथी कोन्हे सम्झंदा, कुते खे कुतो कोन्हे सम्झंदा, ॿिले खे ॿिले कोन्हे सम्झंदा, अहिड़ी चीज़ न हूंदी आहे। उन्हनि जी नज़र असांजी नज़र खां कई गुना तेज़ हूंदी आहे, असांखां हू कई गुना वधीक सम्झंदा आहिनि। असां जेको शेर ॿिले कुते या पखी पशु खे ॾिसंदा आहियूं, असांजे ॾिसण जो अंदाज़ अलॻि आहे, उन्हनि जे ॾिसण जो अंदाज़ अलॻि आहे। असांजी सोच अलॻि आहे, हुननि जी सोच अलॻि आहे। असांजी सोच इहा हूंदी असां छड़ो कुतो ॾिसंदासीं, छड़ो ॿिलो ॾिसंदासीं, पर उन्हनि संतनि जी सोच खे ॾिसंदासीं, उन्हनि जी सोच अलॻि हूंदी आहे। जो शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे, साईं जन वेठा, सॼी संगत वेठी, एतिरे में हिकिड़ो शख़्स जो प्रसाद खणी ईंदो आहे, उनजो प्रसाद अॻो रखियो, पेड़ा हुया, साईं जन सभिनी खे पेड़ो पेड़ो ॾिनो, उनखे चयो हिकु हिकु पेड़ो जीअं सभिनी खे आयो। एतिरे में कुदरतन हिकिड़ो ॿिलो आयो, त ॿिलो थोरो बुखायो, साईं जन पंहिंजो पेड़ो खणी करे ॿिले खे ॾेई छॾियो, त ॿिलो अञा बुखायो थो, त साईं जन जेको नंढड़ो छोकिरो वेठो पंहिंजो नींगर पुट जो पेड़ो खणी करे उहो ॿिले खे ॾिनो। ॿिए चयोसीं सही तव्हां पंहिंजो त ॾिनो ठीकु आहे, पर पुट नंढड़ो ॿार आहे उनजो बि। तॾहिं साईं जन खे चए तोखे ॿियो लॻंदो पिया, लेकिन मूंखे जेको पंहिंजे पुट जे अंदरि लॻंदो पिया साॻियो ॿिलो थो लॻे, मूंखे ॿिन्ही में कोन थो फ़र्क़ु लॻे, उहो ॿियो जेको उन्हनि खे लॻे पियो उनजी नज़र अलॻि ई, असांजी नज़र अलॻि आहे। जेको इन्हनि संतनि महात्माउनि जी नज़र हूंदी आहे उहा वरी अलॻि हूंदी आहे, असां वांगुरु न। उनजो मक़सदु इहो न हूंदो आहे शेर खे शेर न सम्झंदा आहिनि, हाथी खे हाथी न सम्झंदा आहिनि, इहो हरगिज़ न हूंदो आहे। उहे शेर खे शेर सम्झंदा आहिनि, हाथी खे हाथी सम्झंदा आहिनि, कुते खे कुतो सम्झंदा आहिनि, पखी खे पशु सम्झंदा आहिनि। लेकिन उन्हनि जी नज़र जॾहिं वधीक खुलंदी आहे
छाकाणि तो सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहिनि, पाण खे ॾिसंदा आहिनि, यानी पंहिंजे अंदरि हलिया वेंदा आहिनि। जॾहिं उहे पंहिंजो पाण खे ठाहींदा आहिनि, पाण खे बणाईंदा आहिनि, पंहिंजे अंदर खे साफ़ ऐं शुद्ध करे पंहिंजे अंदर खे ॾिसंदा आहिनि, पोइ जॾहिं पंहिंजी आत्मा खे ॾिसंदा आहिनि, पंहिंजे अंदर खे ॾिसंदा आहिनि, त उन खां बाद पंहिंजे ॾिसण खां बाद उन्हनि खे हर हिक जे अंदरि उहा साॻी ज्योति ॾिसण में ईंदी आहे। पोइ जॾहिं हू सभ जे अंदरि ॾिसंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे पतो पवंदो आहे त जेको मुंहिंजे अंदरि आहे उहो कंहिं ॿिए जे अंदरि आहे। उहो इंसान जे अंदरि में बि आहे, शेर जे अंदरि में बि आहे, पखी जे अंदरि में बि आहे, पशु जे अंदरि में बि आहे, जीव में बि आहे, जंत में बि आहे, वण में बि आहे, टिण में बि आहे, पोइ हर हिक जे अंदरि में आहे। जॾहिं पोइ हर हिक जे अंदरि में ॾिसंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे जॾहिं साॻी ज्योति ॾिसण में ईंदी आहे, त पोइ हिकिड़ो यकीन जेको मुंहिंजे अंदरि उहो साॻियो त उहो आहे, उते अची करे पंहिंजो पाण निफ़रत ख़तमु थी वेंदी, पंहिंजो पाण द्वैत भाव ख़तमु थींदो आहे। भई कंहिंजे लाइ केरु, बाक़ी सॼी साॻी ॻाल्हि आहे, जहिड़ो मां तहिड़ो उहो त आहे। जंहिं घड़ी उहा निफ़रत ख़तमु थींदी आहे, असांखे साॻियो पंहिंजे अंदरि वारो बि ॿिए जे अंदरि साॻियो लॻंदो आहे, त पोइ उन वक़्तु जॾहिं असांखे सभ जे अंदरि साॻियो ॾिसण में ईंदो आहे, त पोइ सभ जे अंदरि साॻियो ॾिसी ॾिसी असांखे सभ जे अंदरि साॻी आत्मा ॾिसंदे पोइ परमात्मा जो दीदार थींदो आहे, उन ताईं पहुची वेंदा आहियूं ऐं उन खे पाए करे हिकु थींदा आहियूं। तंहिंजे करे उन्हनि जी नज़र पंहिंजे अंदरि खां शुरू थींदी आहे, सभ जे अंदरि ॾिसंदी निफ़रत ख़तमु थींदी, मालिक ताईं पहुचंदी आहे। असांजी नज़र जेका आहे उहा पंहिंजे अंदरि न वेंदी आहे, सदाई ॿिए खे ॾिसंदी आहे। जॾहिं ॿिए खे ॾिसंदासीं त पोइ सभु असांखे धारिया ॾिसण वेंदा आहिनि, को पंहिंजो ॾिसण में ईंदो ई न आहे। पोइ उते कोई पंहिंजो न हूंदो आहे। इन करे संतनि महात्माउनि सां सभु पखी पशु जीव जंत सभु त प्यारु कंदा आहिनि। जेके ई आहे साईं जन जंग में किथे टपंदा, भक्ति जो टाइम थियो, भक्ति कंदा, पोइ जंगल जा सभु जानवर अची करे चौधारी वेही रहंदा। कोई पहिरियों चवंदो साईं कोई आहे त न कंहिंजे लाइ ॻायूं, चए इन्हनि जे लाइ, जंहिंजे लाइ ॻायूं था उहो ॿुधे थो, उनजो कमु आहे, उनजे लाइ ॻाइजे थो। जॾहिं उनजे लाइ ॻाइबो त उन जी मखलूक जेका बि आहे, क्रिएशन जेका बि आहे, सभु अची विया आहिनि। असां राटकी सां हूंदा हुआसीं, पोइ हुननि कोई नांग निकिरंदो तो साईं दूल्हा दरवेश वेठो हूंदो। जॾहिं बि कोई नांग ईंदो त साईं न त नांग खे ॾिसी करे माण्हू जो साहु सुकी वेंदो आहे, पर हू न कॾहिं नांग खे चए ई न। जेको ईंदो जॾहिं बि कोई नांग निकिरंदो पियो हूंदो, साईं चवंदो त भई खणी करे गिंदी जे मथो विझी करे हथ में खणी करे ॿाहिरि छॾे अचोसि। ऐं जेको ई माण्हू हुजे, जहिड़ो ई नांग हुजे, उन वटि गिंदी विझी करे थोरो खणी करे ॿाहिरि उछलाए ईंदासीं। न नांग कुझु चवंदो, न खणण वारे खे कुझु चवंदो। ऐं न त ईअं को नांग खे हथ विझे, सम्झो था छा थींदो। लेकिन मुंहिंजो अंदरि नांग खे ॿी नज़र सां ॾिसंदो, नांग बि ओड़ो थी वेंदो। तंहिंजे करे असां इंसान जॾहिं पंहिंजो पाण ॾे न ॾिसंदा आहियूं, ॿिए खे ॾिसंदा आहियूं, त पोइ सभु धारिया ॾिसण में ईंदा आहिनि। लेकिन इहे संत पहिरियों पाण खे ॾिसंदा आहिनि, पोइ ॿिए खे ॾिसंदा आहिनि, त कोई धारियो लॻंदो ई न आहे। ऐं इहा ई असांखे इंसान बणाईंदी आहे सोच। जीअं भॻवान खे सृष्टि मिली, असांखे घर मिलियो, असां पंहिंजे घर में हुजूं, असां सभ खां पहिरीं पंहिंजा फ़र्ज़ यादि करूं, ॿिए जा न। जंहिं ॾींहुं पंहिंजा फ़र्ज़ यादि कंदासीं, उन ॾींहुं असां इंसान मुंहिंजा भॻवान बणिजी वेंदासीं। जेकॾहिं असां पुट आहियूं त पुट जा छा फ़र्ज़ आहिनि, असांखे उहो यादि रखणु खपे। पीउ आहियूं त पीउ जा छा फ़र्ज़ आहिनि, असांखे उहो यादि रखणु खपे। माउ धीउ ससु नुंहुं निणान भाॼाई जहिड़ा बि असांजा रिश्ता आहिनि, ॾाढो पोटो, असां जंहिं ॾींहुं सभिनी पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ यादि कयासीं, पूरा कयासीं, उन ॾींहुं असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो, असां भॻवान थी वेंदासीं, भॻवान थी वेंदासीं, असां ॿुधी विया।
असां जेके बि आहियूं असां मुंहिंजो कोई पंहिंजा फ़र्ज़ ॾिसण लाइ तयारु न आहे। असां सभु ॿियनि खे चवंदा आहियूं तूं ई कर तूं ई कर। जेको असां सदाई ॿियनि खे लेक्चर ॾींदा रहंदा आहियूं, ॿियनि खे चवंदा रहंदा आहियूं, कॾहिं पाण खे यादि कयो ई न त मूंखे छा करिणो आहे, मूंखे कहिड़ो बणिणो आहे, असां इहो कॾहिं न सोचियो। मुंहिंजा फ़र्ज़ छा आहिनि असां कॾहिं यादि न रखंदा आहियूं, लेकिन ॿिए जा जेके फ़र्ज़ आहिनि उनमें असांजी सदाई खोपड़ी घुमंदी रहंदी आहे। मूंखे घर में रही करे पीउ थी करे कीअं हलणु खपे कॾहिं असांखे यादि आयो आहे, लेकिन पुट जा त असां ॾींहुं राति चवंदा आहियूं त बेमुराद थी विया नी हे थियो आहे। असां वॾनि खे त लेक्चर ॾींदा आहियूं, भई पुराणे दौर जा जेको सम्झ कोन था, लेकिन पाण खे ॾिठो आहे असां उन्हनि खे कीअं रखियो आहे। असां सभु जेके ई आहियूं पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ भुलिजी करे असां सिर्फ़ु ॿियनि में इंटरफेयर कंदा रहंदा। इन करे असां पंहिंजे घर खे सुर्ग बणाए जे बजाए उनखे असां नर्क बणाए छॾियो। छाकाणि जंहिं घर में रिश्ता नाता ईअं नी जीअं कुदरत जी मखलूक, कुदरत जी क्रिएशन, जिते कोई शेर आहे, कोई हाथी आहे, कोई कुतो आहे, कोई ॿिलो आहे, कोई पखी आहे, कोई पशु आहे, कोई कांव आहे, कोई कोयल आहे, हर क़िस्म जो त आहे। लेकिन हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। शेर जो कमु कुतो न कंदो, कुतो जो कमु ॿिलो न कंदो। साॻे नमूने असांजे घर में पीउ जा फ़र्ज़ पूरा पुटु न करे सघंदो, पुट जा फ़र्ज़ कोई ॾाॾो न करे सघंदो, माउ जा फ़र्ज़ धीउ न करे सघंदी, नुंहुं जा फ़र्ज़ ससु न करे सघंदी। जेकॾहिं हर को पंहिंजो पंहिंजो कमु कंदो त पोइ सृष्टि हलंदी। जेकॾहिं कोई ॿिए जो कमु कंदो त पोइ रहिजी वेंदासीं। ऐं असां सभु इंसान यादि त भॻवान खे कंदा आहियूं, पर हक़ीक़त में संसार में इंसान न बणिजी सघंदा आहियूं। असां सिर्फ़ु इंसान बणिजूं, जेके असांजा फ़र्ज़ आहिनि असां ओड़ा थियूं असां सभु कुझु थी वेंदासीं। ऐं इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे हक़ीक़त में ओड़ा थी ॾेखारींदा आहिनि। इन करे सभु देव अवतार जेके बि ॾिसूं, संत महात्मा जेके बि आहिनि, भॻवान राम हुजे, कृष्ण हुजे, गुरु नानक हुजे, रविदास हुजे, कबीर हुजे, साईंजन हुजे, भगत साहब हुजे, जेके संत थिया आहिनि, जेके देव थिया आहिनि, सभिनी खे घर परिवार ॿार सभिनी खे त आहिनि, कंहिंखे कोन्हे। सभिनी जा रिश्ता नाता तौर तरीक़ा उहो थी वेठियो आहे, सभिनी खे त आहे। जेकॾहिं उन पंहिंजे घर में रहंदे उन परमात्मा खे पातो त असां इंसान छो नथा पाए सघूं। जेकॾहिं उन्हनि संसार में, घर में, परिवार में, कारोबार में सभु कुझु बिज़नेस कंदे उन्हनि मालिक ताईं पहुता त असां छो नथा पहुची सघूं। उन्हनि में असां में फ़र्क़ु बि कहिड़ो आहे? फ़र्क़ु सिर्फ़ु इहो रहंदो आहे छाकाणि त उन्हनि पंहिंजा फ़र्ज़ कॾहिं भुलाया न। असां पंहिंजा फ़र्ज़ भुलिजी करे ॿियनि खे पंहिंजी ॻाल्हियूं यादि ॾियारींदा। ॿियनि खे तके तके असां पंहिंजो जीवन विञाए छॾींदा आहियूं, असां पंहिंजो पाण खे ॾिसंदा न। इन करे असांजे घर में, माहौल में, मुआशिरे में कोई कंहिंजी ॿुधंदो कोन्हे। असां घर में जेतिरो मेजालो कढंदा आहियूं पंहिंजो दिमाग़ु हलाईंदा आहियूं, जेतिरो क्रोध कावड़ तनाव असां कंदा आहियूं उनजो कारण छड़ो इहो न, छड़ो ॿिए खे चवंदा रहंदा आहियूं तूं ई कर, तूं ई कर, तूं ई कर, उन ते ई हूंदो आहे। सभु ॿियनि खे त सलाह ॾींदा रहंदा आहियूं, बसि उन में त असांजो पूरो थींदो आहे। ऐं कोई कंहिंजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जंहिंखे भई चओ पहिरियों चवंदा नी पंहिंजो पाण खे ॾिठो अथई मूंखे सम्झाइण जो आहे। न त ससु नुंहुं जी ॿुधंदी, न पीउ पुट जी ॿुधंदो, न ॾाॾो पोट जी ॿुधंदो, कोई कंहिंजी घर में कोन्हे ॿुधंदो। इन करे कंहिंजी हिक ॿिए सां कोन्हे पवंदी तक़रीबन जेको बि ॾिसो। ऐं न पवण जो कारण इहो आहे त हर को ॿिए खे चवंदा तूं पंहिंजो अहिड़ो फ़र्ज़ु पूरा कर। पंहिंजा फ़र्ज़ कोई यादि ई न कंदो त ॿिया हुनखे केरु चवंदो भई तूं पंहिंजा पूरा न कयो तुंहिंजी ॿुधंदो केरु। तंहिंजे करे असांजे घर में दुख ऐं बीमारी जो कारण हक़ीक़त में छड़ो ॿिए खे चवणु आहे। ऐं हक़ीक़त में 80% एनर्जी असां जेके इंसान आहियूं, पंहिंजी शक्ति
उहा जेको ॿियनि खे सम्झाइण ऐं ॿियनि खे धड़का ॾियणु ॿियनि में करण में विञाईंदा आहियूं, असां उनखे छॾे करे छड़ो 20% पंहिंजो पाण खे ॾिसो न, पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ सभु पूरा कयूं जेके आहियूं, त असांजी 80% एनर्जी बि बचंदी, असांजूं बीमारियूं बि निकिरी वेंदियूं, अॻिते को सुर्ग हुजे न हुजे असांजो घर संसार में सुर्ग बणिजी वेंदो। असां ओड़ा तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु आहे भॻवान खे पाइण। पर भॻवान खे पाईंदासीं तॾहिं जॾहिं पहिरियों पाण खे पाईंदासीं। जंहिं ॾींहुं पाण खे पाईंदासीं पंहिंजे अंदर मां जो काराई निकिती अंदरि साफ़ थियो, उन ॾींहुं असांखे कंहिंजे बि ख़राबी न ॾिसण में ईंदी, सभु चङाई ॾिसण में ईंदी। जॾहिं सभिनी में चङाई ॾिसण में ईंदी, कंहिं में निफ़रत रहंदी न, त पोइ जॾहिं नेम में वेंदासीं, ध्यान में वेंदासीं, सिमरन में वेंदासीं, असांखे कोई टेंशन ऐं तनाव हूंदो ई न। त जेको नेम ध्यानु सिमरन कंदासीं उनमें मन बि लॻंदो, ध्यानु बि लॻंदो, मालिक जो सिमरन बि थींदो, ऐं पोइ सभु प्यारु कंदे कंदे सिमरन कंदे उन साहिब ॾे पहुची वेंदासीं, परमात्मा ताईं पहुची वेंदासीं, सिधो सो कमु त थी वेंदो। पर आम तौर असां जॾहिं नेम में ध्यान में वेंदा आहियूं, असांजी खोपड़ी जेको ॿिए पासे घुमंदी रहंदी, कॾहिं साड़ में, कॾहिं जलन में, कंहिंजे लाइ ग़लति भावना में, कंहिंजे लाइ बहितर सोच में, असां उन जॻह ते हूंदा ई न आहियूं जंहिंजे करे वेठा आहियूं। असां उन सां कहिड़े ॾींहुं वेठा आहियूं, जहिड़े ॾींहुं नेम ध्यान में वेठा आहियूं उन सां गॾु असां वेठा कहिड़े ॾींहुं। असां जेको ॿियनि सां त वेहींदा आहियूं, ॿियनि जे करे त हूंदा आहियूं, ऐं जेको उन सां वेहींदा ई न आहियूं इन करे उहो मिलंदो ई न आहे। ऐं न मिलण जो कारण हक़ीक़त में असांजी ॿियाई ऐं द्वैत भाव, न पाण खे ॾिसणु छड़ो ॿियनि खे ॾिसणु, ॿियनि खे ॾिसी ॾिसी पंहिंजी खोपड़ी में ॿियनि खे विहाए मालिक खां परे थी वियासीं। पर जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिठोसीं, ॿियनि मां निफ़रत ख़तमु थी, उन ॾींहुं जंहिं ॾींहुं नेम में वेंदासीं असां मालिक ताईं पहुचंदासीं। पर असां इंसान सभु जेके ई आहियूं पंहिंजी असलियत खां कॾहिं बि भुलिजंदा न आहियूं। अॼु बि असां सभिनी जी तमन्ना इहा हूंदी आहे त मुंहिंजो घर संसार में स्वर्ग हुजे, मुंहिंजे घर जो नालो इज़त मान शान हुजे, कोई घर जी काई कमी न ॾिसणु चाहींदो आहे। हर हिकु इंसानु चाहींदो आहे मुंहिंजे घर में मान मर्यादा हुजे, वॾनि जे लाइ नंढनि जे लाइ मान इज़त प्यार हुजे, संस्कार हुजनि, गुण हुजनि। कोई पंहिंजे घर में अवगुण न ॾिसणु चाहींदो। अॼु बि कोई पंहिंजे घर में कोई टकराव ॾिसणु न चाहींदो, ऐं जेको टकराव न ॾिसणु चाहींदा आहियूं हक़ीक़त में इहा असांखे परमात्मा जी यादि ॾियारे थी। जीअं उनजी पूरी प्रकृति पूरी सृष्टि में टकराव न आहे, असांजे घर में टकराव न हुजणु खपे। पर उनजे लाइ थियणो असांखे पाण खे भॻवानु पवंदो, थियणो पंहिंजो पाण खे चङो पवंदो, फर्ज़ असांखे पंहिंजा पाण खे निभाइणा पवंदा। ऐं असां पंहिंजे अंदर खे साफ़ बि तॾहिं करे सघंदासीं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो जाप कंदासीं। छाकाणि त ध्यानु ई उहा चीज़ हूंदी आहे जेका असांजे अंदर खे शुद्ध ऐं साफ़ कंदी आहे। आम तौर असां सभु इंसान छड़ो ॻाल्हियुनि में रहिजी वेंदा आहियूं, लेकिन हक़ीक़त में जेसि ताईं अंदर साफ़ न थींदो तेसि ताईं कुझु न थींदो। असां सभु जेके ई आहियूं, असां सभिनी खे ई पंहिंजो पंहिंजो पाण खे संवारणो पवंदो। ऐं उन मालिक असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बणायो आहे, सो असां जेके बि इंसान आहियूं असांखे मालिक बणायो बि अहिड़ो ई आहे जो हक़ीक़त में असां सिर्फ़ु हिकु माण्हू खे सुधारे सघंदा। असांजी जेका खोपड़ी घुमंदी आहे यको, असां ॿियनि खे चवंदा रहंदा आहियूं, ॿियनि खे सम्झाईंदा रहंदा आहियूं, ॿियनि खे सुधारण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं, ऐं असांजी तक़रीबन ज़िंदगी ऐं एनर्जी उनमें ॻरी वेंदी आहे। ऐं कोई बि ॿुधण लाइ तयारु न हूंदो आहे, न घर में, न माहौल में, न मुआशिरे में। छाकाणि त कुदरत असांखे बणायो ई हिकिड़े ॼणे जे लाइ आहे त असां संसार में सिर्फ़ु हिकु ॼणे खे सुधारे सघंदा आहियूं जेके ई आहियूं। ऐं
जंहिंखे असां सुधारे सघंदा आहियूं उहो को ॿियो न आहे। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सुधारे सघंदा आहियूं, पाण खे ठाहे सघंदा आहियूं। जंहिं ॾींहुं असां पाण खे बणायोसीं उन ॾींहुं संसार खे बणाए वेंदासीं। ऐं जेसि ताईं पाण खे न बणायो एसि ताईं असां कुझु बि न करे सघंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बणाइण जी कोशिशि कयूं, पंहिंजो पाण खे ॾिसण जी कोशिशि कयूं। जेका कमी असां में पाण में आहे उहा असां पूरी करण जी कोशिशि कयूं, न के जेके ॿियनि जूं कमियूं नी असां उनखे पूरी करण जी कोशिशि कयूं। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजी कमी पूरी कईसीं उन ॾींहुं असां सभिनी जूं कमियूं पूरियूं करे वेंदासीं। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे संवारणु, पंहिंजो पाण खे ठाहिणु, पंहिंजो पाण खे बणाइणु। सत्संग जो मक़सदु इहो हूंदो ई न त असां कंहिं ॿिए खे बणाइण वेंदा पिया ऐं ॿिए खे चवणु वेंदा पिया। सत्संग जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे बणाइणु, पंहिंजो पाण खे ठाहिणु। पोइ जेकॾहिं उते सम्झी करे पाण ते अप्लाए कयोसीं त पाण बणिजी वेंदासीं। ऐं जेकॾहिं ॿिए खे चवंदा रहियासीं त पोइ सिर्फ़ु लफ़्ज़ बणिजी वेंदा। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे जेको मालिक सां, उन ईश्वर सां, उन प्रभु सां मिलाए। पर उन सां मिलंदासीं तॾहिं जॾहिं सभ खां पहिरीं पंहिंजो पाण सां मिलंदासीं, पंहिंजे अंदर खे साफ़ु कंदासीं। ऐं पंहिंजे अंदर खे असां तॾहिं साफ़ु करे सघंदासीं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सच साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो जाप कंदासीं, सिमरन कंदासीं। जंहिं ॾींहुं असां पंहिंजे अंदर खे उज्जवल कयोसीं उन ॾींहुं पूरो संसार उज्जवल थी वेंदो ऐं उन मालिक जी रहमत खे पाईंदा हलंदासीं। सो जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया उहो मौक़ो असां सभिनी खे सिर्फ़ु पंहिंजो पाण खे यादि करण लाइ सेखारे थो, पंहिंजो पाण खे सम्झाइणु, पंहिंजो पाण खे ॾिसणु सेखारे थो। जंहिं ॾींहुं पाण खे ॾिठोसीं उन ॾींहुं सभ खे ॾिसंदासीं, जंहिं ॾींहुं सभ में ॾिठोसीं उन ॾींहुं परमात्मा खे ॾिसंदासीं। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सच साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं ऐं पंहिंजे अंदर खे रोशन कयोसीं त पूरो संसार रोशन थी वेंदो। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में उन सच सतगुरु दा, उन ईश्वर दा, उन मालिक दा इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिख श्रद्धा सां इन्हनि संतनि महात्माउनि जे दामन में ईंदा आहियूं, चल उन्हनि वांगुरु पंहिंजे अंदर खे शुद्ध व पवित्र करे उन्हनि जी रहमत जा पात्र बण। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सॼणनि जन सत्संग जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया। सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामना, वादा, सचो सचो सचो।